नासरीन, हैदराबाद में डेंगी वायरस विघी वधीक हिक मरीज़ ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो आहे, जंहिंखां पोइ डेंगी सबबि फौत थी वियल मरीज़नि जो अंग वधी 38 ते वियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद शहर ऐं भरपास वारनि इलाइक़नि में ज़हरीले मच्छर डेंगी वायरस जा जेके वार आहिनि उहे जारी आहिनि, जंहिं सबबि अॼु बि हिकु ॼणो कासमाबाद वासी फौत थी वियो आहे। जॾहिं सिविल अस्पताल हैदराबाद में फौत थियल एडवोकेट हनीफ़ शेख डेंगी वायरस सबबि मुसलसिल 10 ॾींहंनि खां पोइ दम धणी हवाले कयो आहे। जॾहिं त हिन वक़्तु हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ जेके इस्पतालूं आहिनि उन्हनि में जेको मरीज़नि जो अंग आहे उहो 230 खां बि वधी वियो आहे। जॾहिं त हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सघारो मच्छर मार इस्तरे न थियण सबबि डेंगी वायरस में इज़ाफ़ो वियो आहे, जंहिं सबबि हैदराबाद शहर जूं जेके सरकारी तौरु गैर सरकारी इस्पतालूं आहिनि उन्हनि में वॾो अंग जेको आहे उहो मरीज़नि जो दाख़िल थियल आहे ऐं केतिरा ई जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि अंदरि बि महफ़ूज़ आहिनि, बीमारी सबबि हुते इलाज कराए रहिया आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेके सरकार तरफ़ां अंग अखर जारी कया था वञनि त उहे बि उन ते बि सिविल सोसाइटी जो चवणु आहे त उहे तमामु घटि अंग अखर आहिनि, पर केतिरा ई मरीज़ अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजे घरनि अंदरि बि जेके आहिनि डेंगीअ में मुब्तला आहिनि। जॾहिं त अॼु जेको हिकु ॼणो फौत थियो आहे त हैदराबाद शहर ऐं भरपास वारनि इलाइक़नि में डेंगीअ सबबि फौत थियल जो जेको अंग आहे उहो 38 थी वियो आहे। जी अब्दुल रसूल, मेहरबानी अव्हां जी।